नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के में प्रकाश में खबर ईंदाल हूँ तो उमरकोट वासी 19 साल हिंदू नारी शर्मिती रिया मेघवार इस्लाम कबूल करने बाद उमरकोट वासी 31 साल शख्स भाई कान जानियो सामी प्रकाश में पसंद जो परणो करे छो। नारी जो इस्लामी नालो मिसमात राबिया शेख रखियो वो प्यार जो परणो कंदड़ जोड़ो तहफ़ुज़ लाइ मी प्रकाश की अदालत में पहुंची वो। उमरकोट वासी 19 साल हिंदू नारी रिया दी चेतन मेघवार मजहब तब्दील करे इस्लाम कबूल करने बाद संदस इस्लामी नालो राबिया रखियो वो। राबिया शेख 31 साल भाई खान बल्द मोहम्मद सूमार चानियो सा पसंद जो परणो करे छो। प्यार जो परणो कंदड़ जोड़े में प्रकाश की अदालत पहुंची तहफ़ुज़ लाइ दरख्वास्त ॾेई छड़ी। उन मौके ते राबिया शेख मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त मूं पंहिंजी रज़ा खुशी से मजहब इस्लाम कबूल करण बाद पंहिंजी रज़ा खुशी से भाई खान चानियो सा पसंद जी शादी कई ऐं साणस गॾु रहण चाहियां थी, पर मुंहिंजा माइट पीउ चेतन ऐं चाचो शंकर ऐं ॿिया असांखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि, असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।